वत्सल भगवान की जय। है तुलसी प्रतीत एक प्रभु मूरत दयामयी है। भगवत गीता जे अनुसार भगवान के दयालु मञण यानी भगवान जे कृपा ते विश्वास करण, भगवान ते विश्वास, भगवान जी दया ते विश्वास। चओ हरे राम। असां भगवान ते विश्वास कयोसीं कि भगवान रूपी अस्तित्व आहे। इहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। भगवान आहे एतिरो काफ़ी न आहे, लेकिन भगवान दयालु इन ते कोई भरोसो करे तो उन जो बेड़ो पार आहे। चओ हरे राम। हाणे थोरो गहराई सां सोचो, भगवान कृपालु आहिनि, भगवान दयालु आहिनि, इन जो मतिलबु छा आहे? कि उहे केवल दया ही कंदा आहिनि। उहे केवल दया कंदा आहिनि। उन जे हर विधान में दया आहे। सुख में, दुख में, हानि में, लाभ में, जीवन में, मृत्यु में, यश में, अपयश में, गुलन में, कंडन में, हर शय में दया ही दया है। चओ हरे राम। सूर्य भगवान में तेज ही तेज आ, प्रकाश ही प्रकाश आ, अग्नि आ। चओ हरे राम। अंधेरो ना है। यो कंहिंखे विश्वास ॼाणाइणो थोड़ी पवंदो। अग्नि में तेज आ, दाहक शक्ति आ, प्रकाशिका शक्ति आ। ये टे गुण अग्नि में थींदा आहिनि। त इहो कंहिंखे सम्झाइण जी ज़रूरत ई कोन्हे। सभु मञींदा, स्वीकार कंदा। चओ हरे राम। त अहिड़ी तरह सां भगवान में ईअं सहजी भरोसो अची वञे त इहा बि वॾी भक्ति आ, मामूली न आहे। एतिरो चवण काफ़ी न आहे कि तू दयालु आ, तू कृपालु आ। एतिरो समझण ज़रूरी आहे। चओ हरे कृष्ण।